اشرح لي صدري ويسر لي أمري
हर किस्म की तारीफ हमदो सना बुजुर्गी बड़ाई अल्लाह वहदहू ला शरीक ला के जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक है। बेहिसाब दरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की नात मुबारक है जिनकी अल्लाह ताला ने पूरी कायनात के रहमत बनाए बरूज फरमाए। मुख्तसर रहमत सलाम नबक मुअज़्ज़ज़ सामिल इकराम कुरान मजीद की सूरत अहज़ाब में कुछ अल्फाज तिलावत करें। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कि मुझा नबी मूं तव्हां खे हिन उम्मत जे मथां गवाह बणाए मोकिलियो आहे। मूं तव्हां खे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं पंहिंजे अज़ाब खां निजाणींदड़ बणाए मोकिलियो आहे। अल्लाह जी राह ते सिरण वारो हुन जे हुकुम सां वसिराज मुनीरा मूं तव्हां खे रोशन सिज बनाए करे मोकिलियो आहे। दुनिया में भी सिज आहे जो उभरंदो आहे, हर तरफ़ रोशनी पकड़ी वेंदी आहे, ऊंदाही खत्म थी वेंदी आहे। इन सिज की रोशनी खां पोइ असांखे ॿी कंहिं रोशनी की ज़रूरत महसूस न थींदी आहे। पर जेकर कोई शख्स सिज की रोशनी जे हूंदे ॿी कंहिं रोशनी जो बंदोबस्त करे या सिज जो मुक़ाबिलो करणु चाहे अरबें खरबें लाइटूं ऐं बल्ब ॿारे छॾे पर सिज जो मुक़ाबिलो नथो थी सघे। पर जेकर उहो ॿारे बि थो उन जी हैसियत बि न आहे। यादि रखो जॾहिं सिज जे हूंदे ॿी कंहिं रोशनी जी न के ज़रूरत आहे न के हैसियत आहे और हदीस जो अक़ीदो आहे तो अहिड़ी तरह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जे हूंदे असांखे ॿिए कंहिं हुकुम जी न ज़रूरत आहे न हुनजी अहमियत आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान अची वियो, मामलो खत्म थी वियो। ही शान आहे जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। सुनन दावी की रिवायत है, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया था, और निंद में हुस फरिश्ता आया चवण लगा त हिन शख्स जो पंहिंजी उम्मत सां वज़न जो सुनन जो केतिरो वज़न आहे। फरमाया त साईं में आंदी वई विज्ञान मीज़ान तोड़न वारी शइ हिकिड़े पासे आउं ॿिए पासे मुंहिंजो उम्मती हो हिकिड़ो वज़न कयो वियो त हुन खां ज़रूरु निकुसि।
पुलिस तो ये तो थोड़ा वजन बढ़ा फरमायो तो एक पास इतना हो जाओ मत यूजर एक पास अकेले हो जाओ वजन कयो जो तो काम करो कि कुछ वरी उनखे जेको अञा माण्हू वठा फरमाए हिते पासे 100 हुजा उम्मती हुजनि ऐं अकेलो हुजा वज़न कयो त 100 काम करो न जेको अञा वज़न वठा फरमाए त हिकिड़े पासे 1000 हुजा उम्मती हुजनि ॿिए पासे अकेलो हुजा 1000 काम करो न ॿियो छा थो चए कि 1000 लखनि जी ॻाल्हि आहे पूरी उम्मत हिकड़े पासे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि पासे लॻा याद रखिदा तो उन सभनी का पाण करार करंदा जीअं पाण वज़न में करान के पंहिंजे कौल में सभनी का करान मालूम छा थियो त सभनी जा अक़वाल हिकड़े पासे हुजनि ऐं मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि कौल ॿिए पासे आहे त सभनी खे छॾे सघे थो पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि जे कौल खे पंहिंजे अमल खे पंहिंजे हुक्म खे नथो छॾे सघे एक दफो ये सुनन तामीर रिवायत है मशहूर रिवायत होता है से याद न करा अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मजलिस में बैठा महफिल में बैठा उमर रज़ियल्लाहु तआला ने हाथ में तौरात का कुछ पढ़ा है तो तौरात अल्लाह ताला पंहिंजे प्यारे पैगंबर मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल फरमाया अर्ज़ कया अल्लाह जा रसूल मुझे में कोई तौरात या वक़्त आया हम पाण खामोश रहा पर जॾहिं उमर रज़ियल्लाहु ताला जे मुतालिबे में गहराई में लॻो के सोचण लॻो ॾिसण लॻो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आज़ाद पसंद कान आहे ऐं सदन चेहरे मुबारक ते मुंह मुबारक ते नापसंद आसान ज़ाहिर थिया अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु अन्हु भरसां वेठो चवण उमर तो ते रोण वाले रोन अल्लाह जो रसूल मुंह मुबारक ॾिसी कोन थो तो उमर रज़ियल्लाहु अन्हु फौरन कागज़ हिकिड़े पासे कया और के अल्लाह जो रसूल जी कावड़ न पना को गुणा रब ते राज़ी थी चुकायो दीन इस्लाम कबूल करे चुकायो तो वाके अल्लाह जो रसूल कबूल करो ता ईमान आए चुका न आए तो कहीं पे पड़े सच सच तो फरमाया उमर इनके तो तौरात पे पढ़ो जे करे तवा मोजी ताबेदारी छदे करे उमर जी ताबेदारी मूसा जी ताबेदारी में लगी वञो लज़लत वन सवाए सबील सिद्धे रस्ते के माटी भी दो कहनी ताबेदारी वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा ओ दुनिया वालों मूसा ताई ने गाना के नाला के बाबा हिजाब प्रेतो याद रख जो मुझे मूसा जो तुम्हें पर्दो हो गाला को जरूर मूसा था पर ऊपर ना मुझे मूसा जो तुम्हें पर्दो हो वो पर्दे के पढ़न दादा है वो नबी जैसा अल्लाह हम कलामी के है जैसे किताब नाज़िल कियो तो पार फरमाए जे करे तो मुठी ताबेदारी छड़े करे मूसा कलीमुल्लाह की ताबेदारी करे खाती दो लज़लत वन सवाए सबील ती सिद्धेरा गांधी भी गो गुमराही भी गो पर उमर बुद्ध जेकर अज मूसा कलीमुल्लाह सिद्धरा थी अचे ऐं मोजी नबूवत से लत फरानी मूसा कलीमुल्लाह के मोजी पे भी करनी पौंदी अल्लाह तबारक व तआला कुरान में क्या फरमाया तुम सभनी के रगन के पाबंद कयो वैदल्लाहु ईसा कन्नबीयीन लमा आतैतुकुम अलकिताब व हिकमा सुम्मा जाअ रसूल मुसद्दिकुन लिमा माअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना क़ाल अक़ररतुम अक़ररतुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू माअकुम मिनश-शाहिदीन जिजरे तुझे फरमाया तो तमाम नबी का के कहा
हिकिड़ो मुखां ई तव्हां खां वाइदो वरितो ऐं उहो सभिनी खां जनरल वाइदो हो, जंहिं वाइदे में तव्हां वियो हुन में आउं बि शामिल आहियां, उहो अलॻि पाण खे विसरी वियो आहे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जॾहिं पैदा फरमायो जी पुठ ते हथ फेरी, हिन धरतीअ ते क़यामत ताईं जेतिरा बि इंसान अचण वारा उन्हनि सभिनी जी रूह खे अल्लाह पैदा कयो। उन्हनि रूहनि खे ॿुधण जी ॻाल्हि जी तौफ़ीक़ ॾिनई। अलस्तु बिरब्बिकुम जो ख़बर ऐं तव्हांजो मां कोन आहियां, क़ालू बला, अल्लाह चए थो सभिनी हिकिड़ी ज़बान जो असांजो रब आहे। इहो पंहिंजी रुबूबियत जो वाइदो, पंहिंजी उलूहियत जो वाइदो, पंहिंजी तौहीद जो वाइदो, माना पहले ॾींहुं असांखे दुनिया में कोन मोकिली, मूंखां तव्हां वरितई, पोइ वाइदे खे यादि करण अल्लाह ताला पंहिंजा अंबिया मोकिलिया हर दौर जे अंदरि, ऐं पंहिंजे लाइ जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियईं। पर अल्लाह ताला वरी नबियुनि खां को अलॻि वाइदो वरितो, उहो मुंहिंजा नबी हो। तव्हांजे हूंदे मुझो को नबी अची वञे, हुन हिकमत किताब हुजे ऐं हुन जो ज़िक्र तव्हांजे किताब में हुजे, लतुमिनुन बिही व लतंसुरुन, छा तव्हां ते ईमान आणींदो, छा तव्हां जी मदद कंदो। माना नबियुनि खे अल्लाह पाबंद पियो करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि किताब में, वल्लाह जा बना तूं ते हर हालत में मुंहिंजो पाबंद है, तू तो जरा हर निकी को तो सके मुझे पाबंदी का, तू तो आही पैगंबर साहब जो उम्मती तो के तैयारी ना है, जो देखे पंजे मां बनाई, देखे पंजे राबर बनाई, देखे पंजे तुझे को अमार बनाई, तो के तैयारी को है। अल्लाह ने नबी का प्यार कौन दिनवाए, तो तू के थी का प्यार वाला, तो मुझे नबी आखिरी तेरे तहां वटि ऐं तव्हांजे किताब में उन जी निशानी मौजूद हुजनि, ताजा तो समझो मौजूद कौन निशानी। नबी के साथ हम 10-12 साल की मौजा हो जाए निशानी को रहेगा लोग मुक्तसर तो किया वो किताब वाला सुनाता मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुझे आलम में तंगी तरह सुनाता हुआ शाम के इलाके के वजह पैदानी काफर हो जाए तिजारती अबू तालिब में कद हो जाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया चाहूं बदल कौन फरमाया उठा रस्तो पड़े आई उठा मारा ता जुमरे ना काने थी ना फरमाना बदल चाचा जो ठीक है बात नहीं मत आलिया एकरे कलीसा वट गिरजा खाने जे भरसा इधर पे जो सामान वगैरह रखियो उठी जो राहत हो जाए उन्हें ये नजर अल्लाह जैसे समझते पड़ी उम्र कितनी है 12-13 साल तारीख बात है इन राहत उन्हनि खे चयो त अॼो की रात मूं वटि तव्हां मानी खाईंदो हैरान थी विया त असां पहिरियों दफ़ो कोन आया आहियूं कई दफ़ा असांजा काफ़िला आया विया ज़िंदगी में दानिया तव्हांखे करे मुजाहिद जी सलाह कान्हे अटवानी सलाह पियो करे ठीक है अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उते अबू दाऊद उते वे सामान वठन असे अचूं था बाक़ी ये जड़े उते पहुता तो रात जो तव्हां समझो पारो को हुयो न उनखे मुंहिंजी दावत में मालूम छो पियो थियो ठीक है साहिब आयो अल्लाह रसूल पहुता अबू दाऊद ने जो छा थी जो मुझे फोटो ये सच्ची गाल के लिए बुला तो सही था कि मुझे भाई को अच्छी या गाल कर छोड़ तो होना चाहिए किताब में लिखलो हो तो जो आखिरी में भी होंदो यतीम होंदो जो पी पोथर होंदो ये मुझे पुटा अबू तालिब के दी गाल बुध इन नन्हे के वापस आऊंगा जो कि जंहिं मुल्क में वञी पियो हुनखे सुञाणंदा ऐं अल्लाह जो रसूल थियण वारो हुजे हिनखे वापसि मोकिले कहिड़े बि आफ़त जे पुट खे नुक़सान थी सघनि था
अबू तालिब जो इंतिहाई जो खास एतमाद वारो माण्हू हुयो उन सां अल्लाह जे रसूल खे वापस कयाई त माना छा थियो त हुननि खे आले किताब खे ख़बर हुई त नबी जो पूरो निशान लिखियो कीअं फौरन सुञातो त तूं ग़लत ॻाल्हि करी कि तुंहिंजो हक़ीक़ी पुटु आहे भाइटो ठीकु आहे पीउ जे बराबरि आहे चाचो पर हक़ीक़ी पीउ जो के कंहिंखे पहुचल मुंहिंजो भाइटो चवंदो वापसि अल्लाह छा चयो जॾहिं आऊं किताब मोकिलिया उन में मुझे पैगंबर जी निशानियूं हुजनि माना 12 साल जी उम्र में उन राह सुञाते वरितो त अल्लाह जो रसूल जेको तव्हां ते फर्ज़ आहे लतुमिनुन बिही वलतंसुरुन قال أقررت وأخذنا طالب مصري قالوا أقررنا तव्हां ज़रूरत ईमान आणींदो जी मदद कंदो ऐं बदन तव्हां ते रखां पियो बार रखां पियो क़बूल कयो था कोन था क़बूल कयो قالوا أقررنا चौदा असांखे क़बूल आहे माना अल्लाह तबारक व तआला अंबिया खे इन ॻाल्हि जो पाबंद कयो त तव्हां बि जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जीअं तव्हांजे दौर में निकिर अची वञनि त तव्हांजी शरीयत मनसूख तव्हांजा किताब सभु मनसूख थी विया आखिरी जेकर ॻाल्हि हलंदी त मुंहिंजे पैगंबर जी हलंदी ऐं अल्लाह जे किताब क़ुरान जी हलंदी त मालूम थियो त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात असांजे मथां हर हिक जे मथां अहम ऐं लाज़िम आहे ऐं अल्लाह रसूल ख़ुद वही इलाही जा पाबंद हुआ वही इलाही जा पाबंद हुआ कॾहिं बि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही खां अलावा शइ को कोन ॾिनो हिकु दफ़ो हिकिड़ी औरत अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थी खोला रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जे रसूल मुझे मुर्स जवान खे मुंहिंजी ख़त्म करे छॾी अॼु पीर में मूंखे चए थो त तुंहिंजी पुठ मुंहिंजे लाइ आहे कि मुंहिंजी माउ जी माना मूंसां जिहाद कयो त उन दौर में इनखे तलाक शुमार कंदा हुआ मूंखे ॿुधायो त हिन उम्र में मूंखे क़बूल केरु कंदो कंहिंजे दर ते वञा कंहिंजे घर ते वञा मुंहिंजो फ़ैसिलो कयो पर हुन तुंहिंजो फ़ैसिलो मूंखे सम्झ में कोन थो अचे मां तकरार कंदी इसरार में सवाल ई पैदा कयो त वीडियो सां मुंहिंजे मसइले जो हल कंदो त तव्हां वीडियो सां त वीडियो सी कर हाँ मुझे बताया तो अल्लाह के सुशासन को फौरन आदर जारी करो अल्लाह ताला कुरान जो आयत नाज़िल की लक़द समिअ अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा व तस्तकी इलल्लाह ताकि अल्लाह को जो मामलो जो को तोसां पंहिंजे मुड़स जे बारे में तकरार करे रही पंहिंजे रब खे शिकायत करे रही हुई छा अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाती आओ भक्ता पंहिंजे कम में घर में लगी कोई मूंखे ख़बर न आहे त औरत कहिड़ो तकरार थी करे पैगंबर सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे पर आसमान खां मथे रब थो चवे ते मुंहिंजा पैगंबर मूं ॿुधी वरितो या औरत तोसां जेको मसइलो बयान थी करे हाणे हिनखे चओ त जंहिं शख़्स जो चयो आहे उन ॻाल्हि ग़लति थी आहे कंहिंजे चवण सां का मां कान थींदी पर ज़ाल खे लफ़्ज़ जो के मुनासिब कोन्हनि ते दंड त मां हिकिड़ो भाई मुंहिंजी ज़ाल खे वापसि कर या तो गुलाम आजाद करे काने साकत 2 महीना मुसलसल रोजा रखे काने साकत 7 मिस्किनों के खानो खाए यार ताकत है ना तो नो भी तो हम जड़ा वजह तो करे और नहीं खाता कान चला और चवण जो मसला है कि अल्लाह जो सुजात में पहले तरह कोन दियो वलो तकम्मल अलैना बादलमा हमीद ओ दुनिया वारो जेकर मुझो पैगंबर पहले तरफा दीन में ॻाल्हि ॿुधाया असीं ने जे साजत के झलवा ने जी साह जी रग कटे छॾियो ना मां भोगल के पछाड़ना दिया केला बला दे ओके मुफ्ती मोहद्दिस फकीर ना पढ़ी तो सूरह हाका मुझो पैगंबर जेकर दीन में पहले तरफा ॻाल्हि चवे हा ऐं आउन ने वही न कया ते हीअं अमल कयो त तव्हां ॾिसो आहे जे साजत खे छॾिया हा हिन जी साह जी रग कटे छॾिया दुनिया वारो तव्हां केरु बचान कोन कया माना अल्लाह ताला जो पाबंद अल्लाह जो लॻा अॼु मौलवी जी मध्य जे किताब जा सफ़ा लिखी करे हीअं पोइ तोखे किथां हलायो
अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे घणा चवंदा इहो हदीस गैर मुक़ल्लिद में छा थियो जी शुक्र कयो जो मैं जो कि असांजे फकीर ता ॻाल्हि करण मुंहिंजो पसंदि आराम जे कंहिं फकीर मोहदसन में जो खीर हलाल कयो आहे त पोइ यकीन ॼाणो असांजे लाइ हराम आहे क़यामत ताईं हलाल नथो थी सघे छो हलाल ऐं हराम जो इख्तियार अल्लाह पंहिंजे नबी खे कोन ॾिनो आहे हिकिड़ो आमन खे थो करे सघे क़ुरान में दलील ॾिस 12 अपनी में इंशाअल्लाह हराम या हलाल अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घरवाली थे माखी आई 5 वसल्लम जो मामूल हो दस्तूर हो असुर नमाज का को तमाम घरवाली थे पींदा हुआ का शे खपे का दरो तो शे बड़े बड़े गारे को एकरी घरवाली ने तो माखी पे घरवाल को भी पैगंबर साहब ने बटे वधिक लगी दा वेणदा हुआ माखी पेंदा हुआ बिन घरवाल जो तो मां दुश्मन तो सही पैगंबर साहब ने इतनी देर में छो साहिब को खबर पई त उन घरवाली को माखी आई है उन्हें देख के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बटे वधिक कर पान में सवाल क्यों ते एड़ी गाल के अल्लाह रसूल के जो न वो माफी न खाए केड़ी गाल के पैगंबर ये कौन को चाहिए अरब में तो पढ़ो देखे तो नाम मगाफी पढ़ो हो जे माना त बदबू हुंदी मन में ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बदबू का सख्त नफरत हुई और पान के बाबा में ना न को हां अरे जे राजा नसवार वो काई बात में धप पीछे जा रहा है वो अजकल अकबर है तो परे करे लेकिन के तुझे खुशबू भी है कोई तुझा बदबू भी है गुटका खाई सिगरेट छिपी दंद जरा फिका जरा समझ तो रंगी फिको थी है पर दंद में अल्लाह तैयार कोन पढ़वा जेकर मुजी उम्मत ते जेकर वजन न थिया जो कयो न थिया त हुकुम के हाथ हर नमाज अदा करनी लागे सुबह शाम ते जो अल्लाह जा बटे तो जो लाइक हो तो दे तीसरे पैगंबर इनो थोड़ भाषा में गुजारी करिंदो तू जा सैयदना जे बात मुबारक मा मगाफिर जी को भी है ऐ क्या अलाउंट कर दे वो सुना तो दे ठीक है अल्लाह रसूल माफी खाई करे की घरवाली दिवा के गांव घरवाली पान में देखे हो ये बात करती हूं ते गाने में घरवाली जो सैयदना जी बात मुबारक में मगाफिर की बूटी है मगाफिर माफी मुखादी तीसरे तो माफी में बड़े बैठी हुई है ऐ जी कुछ पहुंची गई चलो बड़ी पार्टी घरवाली के गया उन्होंने कार्यकाल में जो सी समाज बात मुबारक मगाफिर की को बिल पढ़ो तो माफी खादी हुई तो ठीक है मैं माफी को करता हूं जरे पेजी और घरवाली दे गया माफी में पेज की पढ़ो को तो का पढ़ के कोई के चोड़ा बैठा पढ़ाई के कामयाब नहीं हुआ कामयाब थी वही पर इनके मालिक ना काम किया तो न या अय्युहन नबी लिमा तुहर्रिमा हल्लना लक ओ मुजा पैगंबर वास्ते तो किया हराम की के मु हलाल कयो छा पे दे घर वाले की मर्जी पे हल दे पढ़ो ओ मुजा पैगंबर एकली शे के हलाल मुंह कयो तमाम के हराम किए कयो पाण की गराल के सदाए ते मामलो क्लियर के आसमान में वही बिना ते छा मसलो आ उन्हें यही मसलो अंदाज़ो लगायो तब पैगंबर के जदे अल्लाह अख्तियार हलाल हराम जो कौन ॾिनो आहे के मुफ्ती के फकीह के मुहद्दिस के आलिम के छायो अख्तियार मिली सके तो खुदा रा पंहिंजे दिल मां फैसलो कयो हसद जे ऐनक लाहे छॾियो अदी बिन हातिम भाई पूरो तो हमारे पढ़े हुए आए हैं को जमाने में किताब जो हातिम भाई अरब जो मशहूर सखी हो क्या हो
मशहूर सखी घोड़ो को हमारा मान खाना है उनके तो कुछ को घोड़ो कोई लगे खाए घोड़ो हलाल है वो अलगात पर खालो को तो वजह जरूर है तो कौन के खाओ दोस्तों रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जैसा वो मानी आई ये खुदा नाम ये बाण के हाथ हो जाए खान जला के और जो पैगंबर के जाए तो गोश्त खा जो जो था गोश्त जुसी जब है जब किलो ही कितना गांव सांडो का सांडो किलो ये लक्ष्य का आएंगे तो बाण में जाते कोई नहीं करेगा तो क्या जो से हराम पर हराम होने पर मुझे इलाके में से खादी खाती वजह उन्हें करे आऊं वो तो खाता भले खाओ बेपार घोड़े को तो खादो बने सही से निकाला अगर पानी चल काट दो दीवार अच्छे है खैर मानी वानी खान का वो जब देख खबर क्या आयो तो और फिलहाल घोड़े जो काम से काटो बने तो मुझे देखा हूं काहे हाथ में देखिए माफ करिए कल देख की उन्हें जो याद लगे तुम तो और सवाल करने से जो सिखा दिया था तो आप कोई हुक्म खा रहे थे वो जा तो क्या पार कुकुर पहुंचे देखने के जरूरत है तो गरारी का तो पारा कर दो जी कुकुर आप तो कोहया में माना रखो हां बड़ा का सोच ले उन्हें जो फुट पार के ऊपर में मरी रो पहली उन्हें जो फुट आकी में हाथ में मुसलमान सहाबी रसूलुल्लाह कुरान की आयत नाज़िल हुई इत्तखज़ू अहबार व रुहबान अरबाब मिन दूनिल्लाह जिन्हें आले किताब के आलिमनी दरवेशन के अल्लाह का रब बनायो हो ये के किसान नवा कोन ये कुरान का अल्लाह जको पंजे मुंडन के पंजे आलिमन के पंजे बदन के ऐ पंजा जे जवान के रबर करायो के रब बनो इधर हाथ में जो तुमके समझ में दाल में आई ऐसा रबों के लिए बनाया आखिर पैगंबर का के खिदमत में हाथ के साईं अल्लाह को सच्चो है जो कुरान को सच्चो है ता वो सच्चायो पर मुके समझ में गाल कांदी है अल्लाह को जेतना अहले किताब पंजे आलिमनी दरवेशन के पैदा के बता हुआ इनन के रब बनायो हमारी इबादत को कोन लगा पार फरमादी दवाजा आलिम जैसे के हलाल कंदा हो जिसने नहीं आए कि जैसे कि वो हराम कंदा था हराम कर दिया जी हुई रब बनाया तो तुझी दवा के दिया अल्लाह जी बना असाई दवा बने ये रब बनाया हराम ही हलाल जो अख्तियार के आलिम और के फकीर के मोहसिन पूरे नबी का अल्लाह अख्तियार कौन है हराम हलाल तो रब अख्तियार का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हें इताअत उनकी बेटी आमना सा मोहब्बत ईमान जो जुज़ा है ईमान जो हिस्सो है कितनी मोहब्बत होनी कितनी मोहब्बत ला युमिनु हत्ता कुन हबल वाले की वलदी वन्ना तजमईन तहां सही बुखारी वाता को भी शख्स उन वक्त ताईं मोमिन नथो थी सके जैसी ताईं मौसा पंजे औलाद ना वधी पंजे मां पीउ ना वधी वन्ना तजमईन जे में तुझी लाल बची वई तुझी नानी बची वई तुझी दादी बची वई तुझो खाना बची वियो तुझो आल बची वियो तुझा यार तो बची विया इन्हनि सभिनी खां जेसी ताईं तुझे मन में मुझे ला मोहब्बत ना है तो तू ईमानदार नहीं तू ईमान जी काम न गुजारिश ना है का तू ईमान गारंटी ना कैसा मोहब्बत बनी करी है मोहम्मद रसूलुल्लाह मोहब्बत माना मोहब्बत माना है माना पैगंबर जो नाम अचे हथ बि तुंहिंजा हथ बि तुंहिंजी ईअं तो चुनी करे थी मोहब्बत थी वई और मोहब्बत की माना है कि पैगंबर के हर हुक्म मुताबिक जिंदगी गुजारनी है जी अल्लाह रसूल हुक्म कयो उन मुताबिक दिन रात सुबह शाम कम दुख ही व्यापार कारोबार सब छे लेन देन उन मुताबिक होना चाहिए हुक्म मुताबिक एक दफो
गर्जी करे को तकाला गर्जी ये विषय काने ये विषय काने ये विषय पाठ के गाल पसंद करते हैं करो तरीको तो तरीको सुनो तो कोई ना सब गर्जी मुझे बताया तो ये विषय काने चाहे ठीक है और मैंने नॉट डूइंग दिस